अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 9 मार्च 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु ईरान जंग वारी सूरत हाल ते मुख़्तसर मंज़र अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। ईरान जा सस्ता ड्रोन अमेरिका ऐं इसराइल लाइ माली नुक़सान जो सबबु कीअं बणिजी रहिया आहिनि, इन बाबति बि ख़ुसूसी रिपोर्ट शामिल हूंदी। त इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त छा जंग पाकिस्तान ऐं रूस लाइ फ़ाइदेमंद आहे या न, चीन जे असर रसूख़ खे जंग मुतासिर कंदी या न, ख़लीजी मुल्कनि ते हमलनि सबबु ईरान ते दबाव, या वरी ट्रंप जे जंगी जनून सबबु दुनिया खे ख़तरो आहे या न, जेकॾहिं ख़तरो आहे त कहिड़ो। उन सां गॾोगॾु नामियारे लेखक ऐं नक़ाद मुमताज़ महर जी सालगिरह जे मौक़े ते ख़ुसूसी लेख पिणु प्रोग्राम में शामिल हूंदो। ट्रंप जे जंगी जनून सां दुनिया खे ख़तरो आहे या न। जंग जो पहिरियों असूल हूंदो आहे त पंहिंजे दुश्मन खे सुञाणो। अॼु जे हालतुनि में इहो सुवालु उभरी रहियो आहे त हक़ीक़ी ख़तरो केरु आहे। केतिरनि मुबसरनि जी नज़र में उनजो जवाबु अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ज़ारहाणी पॉलिसियुनि में लिकियलु आहे। ईरान ख़िलाफ़ु अमेरिका ऐं इसराइल जी जंग खे 9 ॾींहं गुज़रण बाद सूरत हाल वधीक ख़तरनाक, ग़ैर मुतवाज़न ऐं बेक़ाबू नज़र अची रही आहे। रिपोर्टनि मूजिबि श्रीलंका भरिसां अमेरिकी आबदोज़ तरफ़ां ईरानी बहरी जहाज़ खे निशानो बणाइण सां वाज़े थी वियो आहे त ट्रंप लाइ हाणे रुॻो विच ओभर न पर सॼी दुनिया जंगी मैदान बणिजी चुकी आहे। सिफ़ारतकारी जेका मसइलनि जो हल थी सघे थी, उनखे नज़रअंदाज़ करे मुसलसल हमला कया पिया वञनि, जिन में समय बेगुनाह ईरानी शहरी मारिजी या ज़ख़्मी थी रही आहिनि। ईरान जी क़यादत जेका हिन जंग में ज़िंदा बची आहे, उहा बि हाणे पोइ ते हटण लाइ तयारु न आहे। जेतोणीकि फ़ौजी ताक़त में वॾो फ़र्क़ु आहे, पर ईरान ड्रोननि ऐं मिज़ाइलनि वसीले सॼे ख़िते में जवाबु ॾेई रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में विच ओभर हिकु वॾे इलाइक़ाई जंग ॾांहुं वधी रहियो आहे। ख़लीजी मुल्क ऐं जंग खां अॻु ई तबाह थियल लिबनान जहिड़ा मुल्क रुॻो इहो चाहिनि था त हीअ जंग जल्द बंदि थिए, जॾहिं त यूरोप ऐं बरतानिया बि उनखां परे रहणु चाहिनि था, पर हालतूं उन्हनि खे बि छिके रहियूं आहिनि। इसराइल जो वज़ीर अज़म अॻु ई ग़ज़ा में जंगी ॾोहनि जे इल्ज़ामनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हाणे ईरान ते थींदड़ हमलनि सबबु आलमी कानून जे माहिरनि जो चवणु आहे त ट्रंप ऐं नेतनयाहू खे बैन अल-अक़वामी अदालतनि ॾाढो जवाबदार थियणु घुरिजे। जेकॾहिं आलमी कानून गॾियल क़ौमुनि जे मंशूर ऐं इंसानी हक़नि जे एतिराम जी ॻाल्हि कई वञे त अहिड़नि हमलनि ते आलमी पाबंदियूं लागू थियणु घुरिजनि। अमेरिका माज़ी में बि ईरान सां लाॻापियल अहम मौक़िया वञाया आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं ट्रंप 2015 जे एटमी मुआदे मां हथु कढियो, जंहिंसां ईरान में सुधारनि जी उमेद खे वॾो धकु रसियो। पाबंदियुनि ऐं मुआशी बहरान ईरान जे समाज खे वधीक कमज़ोर कयो ऐं नतीजे तौरु सख़्तगीर मज़हबी ऐं फ़ौजी क़ुवतनि खे वधीक ताक़त मिली वई। हक़ीक़त इहा आहे त ईरान जे आम माण्हुनि जी वॾी अक्सरियत हिकु खुलियल, आज़ाद तरक़ी याफ़्ता समाज जी ख़्वाहिश रखे थी, पर जंगी पॉलिसियूं ऐं परॾेही हमला अहिड़ियुनि उमेदुनि खे कमज़ोर करे छॾनि था। जेकॾहिं मौजूदा जंग जारी रही त ख़िते में अमन जे बदिरां हिकु नओं बहरान जनम वठी सघे थो, जंहिंजा असर रुॻो ईरान या विच ओभर ते महदूद न रहंदा, पर सॼी दुनिया खे मुतासिर कंदा। इसराइल ऐं अमेरिका जी ईरान सां जंग जे करे जिते केतिरियूं शयूं मुतासिर थी रहियूं आहिनि, उते चीन जो वधंदड़ आलमी असर रसूख़ बि मुतासिर थी रहियो आहे। इन बाबति ॼाणण जी कोशिशि कयूं था त इहो कीअं मुतासिर थी रहियो आहे। हीअ रिपोर्ट असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। विच ओभर में ईरान ख़िलाफ़ु जंग रुॻो इलाइक़ाई तकरार नाहे रही, पर उनजा असर आलमी सियासत ऐं मैशियत ते बि पइजी रहिया आहिनि। ख़ासि तौर ते दुनिया जी ॿी वॾी मैशियत चाइना लाइ इहा सूरत हाल हिकु नई आज़माइश बणिजी वई आहे।
बीजिंग हिन वक़्तु सीधी तरह जंग में शामिल न आहे, पर उन जा असर ज़रूरु महसूसु करे रहियो आहे। जीअं त चीन वटि फ़िलहाल तेल जा काफ़ी ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, जेके केतिरनि महीननि ताईं मुल्क जे ज़रूरतनि खे पूरो करे सघनि था। जेकॾहिं सूरत वधीक ख़राब थी वञे थी त चीन शायदि पंहिंजे पाड़ेसरी रूस ॾांहुं रुख करे सघे थो। पर असल सवाल डिघे मुदे वारा असर आहिनि। विच ओभर चीन लाइ तवानाई, वापार ऐं सामूंडी रस्तनि जे लिहाज़ खां इंतिहाई अहम इलाइक़ो आहे। जेकॾहिं जंग डिघी थी वञे ऐं तेल वारो लंघ बि बंदि रहे त आलमी वापार ऐं तेल जी फ़राहमी में वॾो बहिरान पैदा थी सघे थो, जंहिंजा असर चीन जी मैशत ते बि पवंदा। चीन हिन वक़्तु अंदरूनी मुआशी मसइलनि खे बि मुंहुं ॾेई रहियो आहे। मुल्क में घटि थींदड़ वापार, जाइदाद जे बहिरान ऐं मक़ामी हुकूमतनि जे वधंदड़ कर्ज़नि सबबि मुआशी दबाव वधी रहियो आहे। इन्ही पस मंज़र में बीजिंग पंहिंजी मैशत खे बरामदात ऐं नई टेक्नोलॉजी सनअतनि ज़रिए मुस्तहकम करण जी कोशिशि करे रहियो आहे। पर अमेरिका सां वापारी तकरार ऐं विच ओभर जी ग़ैर यकीनी सूरतहाल इन हिकमत अमली खे बि मुतासिर करे सघे थी। ईरान खे घणो करे चीन जो इतिहादी सम्झो वेंदो आहे, पर हक़ीक़त में ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा घणो करे मुफ़ादनि ते ॿधलु आहिनि। 2016 में चीन जे सदर तहरान जो दौरो कयो ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी सहकार वधाइण जा मुआहिदा थिया। बाद में 2021 में ॿिन्ही मुल्कनि विच में 25 सालनि जी स्ट्रेटजिक पार्टनरशिप जो मुआहिदो बि थियो, जंहिं तहत चीन ईरान में $अरबें डॉलरनि जी सीड़पकारी जो वाइदो कयो। उन मुआहिदे जे बदिले ईरान चीन खे तेल फ़राहम कंदो रहियो। अंदाज़े मूजिबि 2025 में चीन रोज़ानो लॻभॻि 13,80,000 बैरल ईरानी तेल ख़रीद करे रहियो हो, जेको चीन जी मजमूई तेल दरामदनि जे लॻभॻि 12% आहे। कुझु रिपोर्टनि में इहो बि चयो वियो आहे त चीन ईरान खे मिज़ाइल टेक्नोलॉजी ऐं कुझु दिफ़ाई सामान बि फ़राहम कयो। जेतोणीकि बीजिंग अहिड़नि इल्ज़ामनि जी तरदीद कंदो रहियो आहे, पर अमेरिकी इदारा चवनि था त चीन ईरानी मिज़ाइल प्रोग्राम में फ़नी मदद फ़राहम कई। उन खां सवाइ इंसानी हक़नि जी तनज़ीम जो इल्ज़ाम आहे त ईरान में एहतजाज कंदड़नि जी निगरानी लाइ चीन जे मुहैया कयल निगरानी टेक्नोलॉजी पिणु इस्तेमालु कई वई। हिन जंग हिकु ॿी हक़ीक़त बि ज़ाहिर कई आहे। जेतोणीकि चीन इक़्तिसादी लिहाज़ खां हिकु वॾी ताक़त बणिजी चुको आहे, पर फ़ौजी ऐं सियासी असर जे लिहाज़ खां अञा बि अमेरिका खां पोइ नज़र अचे थो। बहरहाल चीन हिन बहिरान खे हिकु मौक़ो बि सम्झी सघे थो। जेकॾहिं अमेरिका विच ओभर जी जंग में वधीक फासी वञे त शायदि ॿियनि इलाइक़नि में चीन खे पंहिंजा मुआशी ऐं सियासी मुफ़ाद अॻिते वधाइण लाइ वधीक आज़ादी मिले। ईरान जी जंग चीन लाइ सिधी फ़ौजी आज़माइश त नाहे, पर उहा चीन जे आलमी असर ऐं हिकमत अमली लाइ अहम इम्तिहान ज़रूरु आहे। तवानाई जी सप्लाई, वापार जा रस्ता ऐं आलमी सियासी तवाज़न, उहे सभु अनसर हाणे हिन तकरार सां जुड़ियल आहिनि। जेकॾहिं जंग डिघी थी वई त न रुॻो विच ओभर, पर चीन जी आलमी मुआशी ऐं सियासी सरगर्मियुनि ते बि उन जा असर पवंदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे कारोबारी मक़सदनि बदिरां निज क़ौमी ख़िदमत वारे जज़्बे तहत हलाए रहिया आहियूं। इन जे करे असांखे हिन सफ़र में अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जंगी सूरतहाल तोड़िजो तबाही खां सवाइ कुझु बि नाहे ॾींदी, पर केतिरनि ई मुल्कनि लाइ जंगियूं गनीमत बणिजी वेंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते हुकुमरान तबिके लाइ। जंगी सूरतहाल जे करे हिन वक़्तु पाकिस्तान जे फ़िज़ाई हदनि मां गुज़रंदड़ जहाज़नि जो तइदादु 15% वधी वियो आहे। कराची मां रोज़ानो अवर फ्लाइंग कंदड़ जहाज़नि जो तइदादु 700 खां मथे थी वियो आहे। उन्हनि जहाज़नि जी उॾाम जे करे $8 लख आमदनी थी रही आहे।
रोज़ाना आमदनी में $1.5 लाख इज़ाफ़ो थियो। हिननि हालतुनि खां पहिरीं पाकिस्तान जे फ़िज़ाई हदनि मां रोज़ानो 550 खां 600 जहाज़ गुज़रंदा हुआ, जॾहिं त ॿिए पासे पाकिस्तानी हुकूमत 28 ॾींहंनि जो तेल ज़ख़ीरो मौजूदु हुजण बावजूदि अघनि में वाध करे छॾी। तोड़े जो अञा 28 ॾींहं जंग खे बि न आहिनि थिया, पर पाकिस्तानी हुकूमत तेल जूं क़ीमतूं एतिरियूं वधाए छॾियूं जेतिरियूं तारीख़ में कॾहिं बि यकदमि न आहिनि वधियूं। उन्हीअ तेल जा अघ वधाया विया आहिनि जेको तेल पाकिस्तान वटि अॻुवाट मौजूदु आहे। पाकिस्तान तरफ़ां मुहांगे अघ ते आवाम खे तेल विकिरो कयो पियो वञे। मौजूदा जंग वारी सूरत हाल में पाकिस्तान फ़ाइदो खणणु चाहे थो, जॾहिं त पाकिस्तानी हुक्मरान अवाम खे नुक़सानु ॾेई सिर्फ़ु पंहिंजे लाइ फ़ाइदो ॻोल्हे रहिया आहिनि, जॾहिं त मौजूदा सूरत हाल में रूस खे पिणु फ़ाइदो पवंदो। कुझु तजनिगारनि जो ख़्यालु आहे त विचो भर में वॾी जंग रूस लाइ फ़ाइदेमंद थी सघे थी। उन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं अमेरिका जो ध्यानु ऐं वसीला विचो भर में फासी वञनि था त पोइ यूक्रेन वारी जंग में रूस ते दबाव घटिजी सघे थो। अमेरिका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग सबबु विचो भर मां तवानाई जी फ़राहमी मुतासिर थी आहे। उन जे नतीजे में आलमी मार्केट में तेल ऐं गैस जे क़ीमतनि में इज़ाफ़ो थियो आहे। रूस लाइ इहा सूरत हाल फ़ाइदेमंद आहे, छाकाणि त रूसी बजट जो लॻभॻि चोथों हिसो तवानाई जी शयुनि ते ख़र्च अचे थो, जॾहिं त विचो भर मां तेल जी सप्लाई में रुकावट सबबु चीन ऐं भारत जहिड़नि ख़रीदारनि वटि मुतबादिल घटि थी विया आहिनि। उन करे रूस खे हाणे पंहिंजो तेल वधीक क़ीमत ते विकण जो मौक़ो मिली सघे थो। रूस ऐं ईरान विच में तवानाई ऐं ट्रांसपोर्ट जा केतिरा ई मनसूबा हलंदड़ हुआ। तजिए निगारनि जो चवणु आहे त जेकॾहिं ईरान में डिघी जंग या सियासी तब्दीली आई त रूस जे अरबें डॉलरनि जी सीड़पकारी ख़तरनि में पइजी सघे थी। रूस ईरान ज़रिए गैस जी ॿीहर बरामद लाइ हिकु गैस हब ठाहिणु चाहियो पए, पर जंग सबबु उहे मनसूबा बि गैर यकीनी जो शिकार थी विया। रूस खे उमेदु आहे त जेकॾहिं अमेरिका विचो ओभर जी जंग में वधीक मसरूफ़ थी वियो त यूक्रेन खे मिलंदड़ फ़ौजी मदद घटिजी वेंदी। रूसी क़यादत जो ख़्यालु आहे त ईरान खे मुकमिल तौर ते अकेलो न छॾणु घुरिजे, पर साॻिए वक़्तु पाण खे सिधी जंग में बि न फासाइणु घुरिजे। उन करे मास्को कोशिशि करे रहियो आहे त हूअ मौजूदा सूरत हाल मां फ़ाइदो बि वठे ऐं पंहिंजी डिघे मुदे वारी हिकमत अमली ते बि ध्यानु ॾिए। मौजूदा जंग में ईरान सभ खां वधीक ड्रोन हमला करे रहियो आहे। ईरान जा सस्ता ड्रोन जिन खे तबाह करणु अमेरिका ऐं इसराइल लाइ मसइलो बणिजी वियो आहे, छो त उन खे ख़तमु करण लाइ इसराइल ऐं अमेरिका जो तमामु घणो ख़र्च अचे थो। इन सूरत हाल ते जेकॾहिं नज़र डोड़ायूं त असांखे पतो पवे थो त ईरान अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि खां पोइ ख़िते में 2000 खां वधीक ड्रोन हमला थिया आहिनि। उन्हनि हमलनि में ख़ासि तौर ते ईरान पारां शाहिद 136 नाले ड्रोन इस्तेमालु कयो वियो, जंहिंजी क़ीमत तक़रीबन $20,000 खां $50,000 आहे, पर उन्हनि ड्रोननि खे तबाह करण लाइ अमेरिका ऐं उनजा इतिहादी घणो मुहांगो दिफ़ाई निज़ाम इस्तेमालु करे रहिया आहिनि। ईरानी ड्रोन खे मारण लाइ घणो करे हिकु पेट्रियाट मिज़ाइल इस्तेमालु कयो वञे थो। उन जी क़ीमत लॻभॻि $40 लख आहे। रिपोर्टनि मूजिबि अञा ताईं 800 खां वधीक मिज़ाइल फायर कया विया आहिनि। उनजो मतिलबु इहो थियो त हिकु सस्ते ड्रोन खे तबाह करण लाइ कॾहिं कॾहिं समय भेरा वधीक ख़र्च अची रहियो आहे। अमेरिका जी कोशिशि रही आहे त ड्रोननि खे रोकण लाइ सस्ता तरीक़ा इख़्तियार कया वञनि। उन लाइ अमेरिका यूक्रेन जे तजुर्बे मां फ़ाइदो वठणु चाहे थो, जिते अहिड़ा ड्रोन ठाहिया विया आहिनि जेके ॿियनि ड्रोननि खे तबाह कनि था। अमेरिका ताज़ो हिकु नओं ड्रोन निज़ाम बि मुतारिफ़ करायो आहे, जंहिंखे लोकस ड्रोन सिस्टम चयो वञे थो, जंहिंजी क़ीमत लॻभॻि $35,000 आहे, जेका पेट्रियाट मिज़ाइल खां तमामु घणी सस्ती आहे। ख़ुदकश ड्रोन बारूद खणी हदफ़ ॾांहुं उॾामंदा आहिनि ऐं टकर लॻण सां धमाको कंदा आहिनि। कुझु हमला शहरी इलाइक़नि में बि थिया आहिनि, जंहिं सबबु ख़लिजी मुल्कनि में ख़ौफ़ वधी वियो आहे।
मिसाल तौरु अमरीकी बहरिया जे 5 फ्लीटनि जे हेडक्वार्टर ते बि हिकु ड्रोन टकराइण जी वीडियो साम्हूं आई आहे। माहिरनि जो ख़्यालु आहे त ईरान जी हिकमत अमली जो हिकु अहम मक़सदु नफ़्सियाती दबाव ऐं ख़ौफ़ पैदा करणु आहे त जीअं अमरीका ऐं उनजा इतिहादी जल्द जंग बंदी करण ते मजबूर थियनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं प्रोग्राम मंज़रनामे में पेश कंदा आहियूं ताज़ी सूरत हाल जो मंज़र ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं, शाइरी, मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे भेटा, जॾहिं त उन सां गॾोगॾु असीं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में जग जहान जूं ख़बरूं पिणु अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। असीं अव्हां ताईं उहे ख़बरूं पहुचाईंदा आहियूं जेके ॿिया इदारा नशर बि नाहिनि कंदा। असीं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जूं रिपोर्टूं पिणु मुकमिल तौर ते ऑडियो जी सूरत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में पहुचाईंदा आहियूं। उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध वेब टीवी तां पिणु वीडियो जी सूरत में रिपोर्टूं अव्हां ताईं जीअं जो तीअं पहुचायूं वेंदियूं आहिनि। हीअं ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी मक़सदनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे जज़्बे तहत हलाए रहिया आहियूं। हिन इदारे खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं माली ताउन जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। हिन इदारे सां माली सहकार करियो त जीअं इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। ईरान पारां ख़लेजी मुल्कनि ते हमला कया पिया वञनि। रिपोर्टूं आहिनि त ईरान हाणे उन्हनि हंधनि खे निशानो बणाए रहियो आहे जिन खे हू ख़लेजी मुल्कनि में अमरीकी फ़ौजी अॾा करार ॾिए थो। अंग अखर ॿुधाइनि था त सिर्फ़ु 4 ॾींहंनि में ईरान ख़लेजी मुल्कनि ॾांहुं 551 मिज़ाइल फायर कया। हीअ अंग गुज़िरियल जंग खां बि वधीक आहिनि, जंहिंमें ईरान 12 ॾींहंनि दौरान इसराइल ॾांहुं लॻभॻि 500 मिज़ाइल फायर कया हुआ। उन्हनि हमलनि में बहरीन, कुवैत ऐं अमारात में 7 माण्हू मारिजी विया, जॾहिं त ओमान जे सामुंडी इलाइक़े वेझो हिकु आयल टैंकर ते बि हमले में हिकु शख़्स मारिजी वियो। ख़लेजी मुल्कनि उन्हनि हमलनि खे पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ख़िलाफ़ क़दम करार ॾिनो। तंहिं हूंदे बि हुननि सिधे फ़ौजी जवाबु ॾियण बदिरां दिफ़ाई क़दम ऐं सिफ़ारती दबाव ते ध्यानु ॾिनो आहे। माहिरनि मूजिबि ख़लेजी मुल्कनि खे निशानो बणाइण सां ईरान खे हाणे मुख़्तसर फ़ासिले वारा मिज़ाइल बि इस्तेमालु करण जो मौक़ो मिलियो आहे। गुज़िरियल जंग में ईरान खे सिर्फ़ु उहे मिज़ाइल इस्तेमालु करणा पिया जेके इसराइल ताईं पहुची सघनि था। अमरीकी फ़ौजी ज़रीन मूजिबि जंग जी शुरूआती ॾींहंनि जी भेट में ईरान जे बैलिस्टिक मिज़ाइल हमलनि में 86% घटिताई आई आहे। ताज़नि अंगनि अखरनि मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में बि मिज़ाइल हमलनि में तक़रीबन 23% घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। हिन जंग में ईरान पंहिंजे मिज़ाइल इसराइल ऐं ख़लेजी मुल्कनि ॿिन्ही ॾांहुं फायर करे पियो, जेका अॻूणी जंग खां मुख़्तलिफ़ हिकमत अमली आहे। गुज़िरियल जंग में ईरान बुनियादी तौरु इसराइल खे निशानो बणायो हो ऐं ख़लेजी मुल्कनि में रुॻो क़तर जे हिकु अमरीकी फ़ौजी अॾे ते हमिलो कयो हो। तहक़ीक़ मूजिबि जंग जी शुरूआति थियण खां पोइ 4 ॾींहंनि में ईरान इसराइल ते 36 मिज़ाइल जूं लहरूं फायर कयूं। पहिरें ॾींहुं 20 लहरूं फायर कयूं वियूं, जिन मां हर लहर में तक़रीबन 2 या 3 मिज़ाइल शामिल हुआ। बाद में रुझान तब्दील थियो ऐं हर लहर में मिज़ाइलनि जो अंग वधी वियो। ईरान वटि मुख़्तसर ऐं विचोले फ़ासिले ताईं मार कंदड़ मिज़ाइल मौजूदु आहिनि। फ़ौजी माहिरनि मूजिबि ईरान जा मुख़्तसर फ़ासिले वारा मिज़ाइल 300 खां 1000 किलोमीटर ताईं हदफ़ खे निशानो बणाए सघनि था। उन करे केतिरा ई पाड़ेसरी मुल्क उन्हनि जे हदफ़ में अचनि था, जॾहिं त विचोले फ़ासिले वारा मिज़ाइल 1000 खां 2000 किलोमीटर ताईं मार करे सघनि था ऐं इसराइल ताईं पहुची सघनि था। ईरान जो सभ खां अहम हथियार बैलिस्टिक मिज़ाइल सम्झो वञे थो। उहे मिज़ाइल तमामु मथे फ़िज़ा में वञी पोइ कमान जी शिकिल में हदफ़ ॾांहुं मोटंदा आहिनि। माहिरनि मूजिबि ईरान उन्हनि मिज़ाइलनि खे पंहिंजे फ़िज़ाई क़ुवत जो मुतबादिल सम्झे थो,
छो त आलमी पाबंदियुनि सबबि ईरान खे जदीद जंगी जहाज़नि ताईं घणी रसाई नाहे। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे इन सूरत हाल ते बि नज़र विझंदा हलूं था। हुकूमत कामरनि खे ॾिनल महांगियूं गाॾियूं ऐं तेल ख़र्चा छो नाहिनि घटाया। जिन मुआशी ख़तरनि जो इज़हार कयो वियो हो उहे ख़तरा तेल अघनि में वाध ज़रिए ज़ाहिर थिया आहिनि। असर मईशत ख़ासि तौरु आवाम ते पइजी रहियो आहे। तेल अघनि में 55 रुपया तारीख़ी वाध कई वई आहे। हुकूमत घासलेट जे अघ में 130 रुपया फ़ी लीटर ऐं जेट फ्यूल में 154 रुपया वाध कई आहे। उन जो सबबु हुकूमती वज़ीर विच ओभर में जारी जंग खे करार ॾेई रहिया आहिनि। तेल अघनि में वाध सां आवाम ते महांगाई जो भार वधंदो। फ़ैसिले ते सुवालु थी रहियो आहे त तेल जा 25 ॾींहं जा ज़ख़ीरा मौजूदु हुजण बावजूदि बि फौरी ऐं एॾो वॾो भार आवाम ते छो विधो वियो। यादि रहे त आवाम ते उहो भार रमज़ान जे महीने में विधो वियो आहे जिते महांगाई अॻे वधीक आहे ऐं ईद बि वेझी आहे। नेठि हुकूमत ॾुखियनि फ़ैसिलनि जो भार केसिताईं आवाम ॾे मुंतक़िल कंदी रहंदी। हुकूमत शाहाणनि ख़र्चनि में घटिताई जूं दवाऊं कॾहिं ख़तमु कंदी। इहो पिणु चयो पियो वञे त आयल कंपनियुनि खे 113 अरब रुपयनि जो फ़ाइदो पहुचायो वियो आहे। हुकूमत तरफ़ां कामरनि खे महांगियुनि गाॾियुनि ऐं तेल जे ख़र्चनि खे घटि छो नाहे कयो वियो। अवाम मुआशी फ़ैसिलनि खे भोॻे रहियो आहे। उहे फ़ैसिला दुरुस्त करणु घुरिजनि। ख़रीद ऐं विकिरे में फ़र्क़ु रखण सां उन फ़र्क़ खे कीअं पूरो करे सघिजे पियो। हुकूमत इहो बि चवे थी त हिन वक़्तु लेवी घटाए नथी सघिजे छो त जंग वधी बि सघे थी। जॾहिं त हुकूमत इहा दावा बि करे थी त सुधारा हली रहिया आहिनि, पर जॾहिं वफ़ाक़ी वज़ीरनि खे पेट्रोल मुफ़्त मिलंदो हुजे ऐं प्रोटोकॉल में केतिरियूं गाॾियूं हलंदियूं हुजनि त पोइ सुधारा कॾहिं किथे नज़र ईंदा, इहो पिणु अहम सवाल आहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे सां आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लकारी। जीअं त अमीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे ऐं हीउ इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। जीअं त अमीं बख़ूबी ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी मक़सदनि बदिरां निज क़ौमी ख़िदमत जे जज़्बे तहत हलाए रहिया आहियूं, जंहिंजे करे हिन इदारे खे पेरनि ते बीहारण लाइ असांखे अवांजे साथ ऐं माली ताउन जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे हिन इदारे जे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीउ सफ़र सफलता माणे सघे। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सिंध जे नामियारियुनि शख़्सियतनि खे भेटाउनि जा गुलाबा थींदा आहियूं। जनम ॾींहं ते उन जा तारुफ़ पिणु अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु असीं तजिया ऐं तबसरा पिणु पेश कंदा आहियूं। अॼु सिंध जे नामियारे कहाणीकार ऐं नक़ाद मुमताज़ महर जो जनम ॾींहुं आहे। असीं खेसि भेटा पेश करियूं था। नामियारे कहाणीकार ऐं नक़ाद मुमताज़ महर सखर में पुलिस अमलदार मोहम्मद सलमान महर जे घर में 9 मार्च 1942 ते जनम वरितो। 1966 में कराची यूनिवर्सिटी मां फ़लसफ़े में मास्टर्स कयाईं। सहाफ़त बि कयाईं। पाण बुनियादी तौर ते कहाणीकार हो। सिंधी अदब में तनक़ीद निगारी में संदसि तनक़ीदी मज़मून तमामु घणी अहमियत रखनि था। छपियल किताबनि में ज़िंदगी जो वहकिरो कहाणियूं, जेको किताबु 1977 में छपियो। उन सां गॾोगॾु अदबी तनक़ीद जो किताबु वीचार 1980 में छपिजी मंज़र आम ते आयो। तनक़ीदी जाइज़े ते मुश्तमिल किताबु सिंधी कहाणी जो असर पिणु 1983 में छपियो। जॾहिं त कहाणी जो किताबु मंज़िल 1983 में ऐं जॾहिं मां 64 जो हूंदुसि 2010 में छपिजी पधिरो थियो। उन सां गॾु केतिरा ई मज़मून ऐं कहाणियूं मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं किताबनि में पिणु छपियल अथसि।
हुन उमिरि जे आख़िरी हिसे में पंहिंजी आत्मकथा पिणु लिखी, जेका ॿ ॾींहं पहिरियां छपिजी मंज़र आम ते आई आहे। साह जी तकलीफ़ सबबि ज़िंदगी जा आख़िरी पसाह 24 जनवरी 2026 ते पूरा कयाई ऐं हू हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। नामियारे लेखक रखियल मोराई लिखियो, अॼु सिंध जे उन कहाणीकार ऐं नक़ाद जो जनम ॾींहुं आहे जंहिं सिंधी तनक़ीद खे हिकु निहायत आला नमूने वारी आबरू बख़्शी आहे। सिंधी अदब में तनक़ीद जी खोट पंहिंजी जाइ ते, पर सिंधी अदब में जेतिरो बि तनक़ीद जो हिसो शामिलु आहे उन जो अवल ऐं आख़िर हिकु अहम हवालो असांजो ही नक़ाद आहे, जंहिंखे पढ़ी सिंध में तनक़ीद ते कुझु एतबार अचणु लॻंदो आहे ऐं उहा सुध पवंदी आहे त तनक़ीद चइबो छा खे आहे। ॿिए तरह गुज़िरियल 18 खनि सालनि में सिंधी अदब में तनक़ीद जे नाले में जेका ज़्यादती थी आहे उन तनक़ीद लफ़्ज़ जी माना मुखालफ़त या दुश्मनी जे आस पास वारे लफ़्ज़ जी माना लफ़्ज़ वारी ॾिनी आहे। कीअं बि मूं अॻु बि किथे लिखियो आहे ऐं हाणे बि वरजायां थो त सिंधी अदब में तनक़ीद जे हवाले में मुंहिंजो ज़हन फ़क़्ति ॿिनि अदीबनि ऐं नक़ादनि खे क़बूलु कंदो रहियो आहे ऐं हाणे उन्हनि में हिकु नालो ॿियो वधियो आहे। मथियां ॿ नाला आहिनि, हिंद में प्रोफेसर हीरो शेवकाणी ऐं सिंध में मुमताज़ महर। पोइ नसल में अकबर लगारी जो नालो अचे थो। पक सां ॿियनि पढ़ंदड़नि जी सोच ऐं चूंड ॿी थी सघे थी। कीअं बि मुमताज़ महर जे अवल ऐं आख़िर सुञाणप हिकु जदीद कहाणीकार वारी आहे, जंहिं सिंधी अदब खे जेके बि कहाणियूं ॾिनियूं आहिनि उहे पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखंदड़ आहिनि। नई सिंधी कहाणी जे ओसर में ऐं उनखे सघारो करण वारनि लिखंदड़नि में मुमताज़ महर जो नालो पहिरीं नालनि में शुमारु आहे। उन में ॿ ॻाल्हियूं न आहिनि, जेतोणीकि हूअ सिंधी अदब खे नओं नावल बि ॾेई सघियो पए, पर हूअ तख़लीक़ी कमु बजाए तनक़ीदी कमु ॾांहुं आयो। हुन पंहिंजे तनक़ीदी लेखन सां न फ़क़्ति सिंध में पंहिंजे हमअसरनि ऐं हम उमिरनि खे मुतासिर कयो, पर हिंद जे ज़हीन तख़लीकारनि ऐं तनक़ीद निगारनि में अहम लेखजणु लॻो, जंहिंजो ज़िक्र 70 ऐं 80 वारनि ॾहाकनि में हिंद में लिखी वेंदड़ नई तनक़ीद जे केतिरनि ई किताबनि में पढ़ी सघिजे थो। हुन जे हवाले में मूंखे 2 वाक़ियात यादि आहिनि। पहिरियों भेरो सिंध में अचणु वक़्तु सिंधी ॿोलीअ जे आला नक़ाद प्रोफेसर हीरे शेवकाणी फ़क़्ति मुमताज़ महर सां मिलण जी ख़्वाहिश कई हुई। साॻी तरह लक्ष्मी खलाणी बि मूंसां अहिड़ो ई इज़हार कयो हो ऐं पोइ मुंहिंजो दोस्त अबड़ो ऐं मुमताज़ महर साणस मिलिया हुआ। ईअं सिंध में बि हुन सिंधी नए अदब में पंहिंजो हिकु निरालो आस्थान ठाहियो। अहिड़ी मञता संस हमअसर रखंदड़ बि खेसि ॾींदा रहिया आहिनि, जिन मां घणा त हाणे तख़लीक़ी कम खां परे हलिया विया आहिनि ऐं के हिन दुनिया खां ई परे हलिया विया आहिनि। मुमताज़ महर सिंधी कहाणी तोड़े तनक़ीद में अहिड़ो नालो आहे जंहिंजो हिकु पासे तख़लीक़ी अदब शायदि ॾिए थो त ॿिए पासे तनक़ीदी अदब अहिड़ी मञता क़बूले बीठो आहे। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं मुमताज़ महर खे। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।